एक महीनो अॻु मुड़ुस पारां तलाक ॾिनल ज़ाल खे ज़बरदस्ती खंभण ऐं धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सखर जे शिकारपुर फाटक लॻ शाह फैसल कॉलोनी जे रहवासी शेख बिरादरी जे मुतासिर खुशबू शेख माइटनि सां गॾु सखर प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ कुर्बान अली शेख, मिसमात आसिया, माई ताजल, अरबेली रुबैना ऐं ॿियनि जो चवणु हो त शिकारपुर ज़िले जे लखी गुलाम शाह लॻ सिम शाख जे रहवासी ज़ुल्फ़कार शेख वारनि सां ॾे वठ जी संगावती कई हुई। 11 महीना अॻु ज़ुल्फ़कार जी धीअ आयशा जी शादी असगर जे पुट बहार साह ऐं असगर शेख जी धीअ खुशबू जी शादी दिलबर पुट ज़ुल्फ़कार शेख सां थी हुई। 1 महीनो अॻु दिलबर शेख मामूली ॻाल्हि तां पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई घरां कढी छॾियो हो, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु जवाबदार दिलबर ज़ुल्फ़कार मुमताज़ शेख ऐं ॿियनि घर में दाख़िल थी खुशबू ज़बरदस्ती खंभण जी कोशिश कई त मुज़ाहमत करण बाद जवाबदार धमकियूं ॾेई फरार थी विया आहिनि। मुतासिरनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जी घुर कई आहे।